आदिलपुर में स्कूल की इमारत ड्राहिण दौरान छत किरण सबब एक ॼणो दबजी फौत थी वियो। ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया। गर्ल्स मॉडल स्कूल की इमारत ड्राहिण दौरान छत किरण सबब हमज़ा कलवड़ फौत थी वियो। आदिलपुर में स्कूल की इमारत ड्राहिण दौरान छत किरण सबब एक ॼणो दबजी फौत थी वियो। तफ़सील मालूम कयूं था माजिद कलवड़ खां। माजिद, छा तफ़सील आहिनि वधीक? जी, शायद ये आदिलपुर भरिसां आहे गर्ल्स मिडिल स्कूल, जिते पुरानी जेका स्कूल की इमारत है, जिते मजदूरनि पारां जेका कमु करे रहा, तो ओचितो जेको आहे त छत जेका किरी पई, जंहिंजे नतीजे में बबराणी वासी हमज़ा कलवड़ आहे जेको मौके ते फौत थी वियो। जॾहिं त ॿ ॼणा आहिनि जेके उहे ज़ख़्मी ॿुधाया था वञनि, जेके हिन वक़्तु उहे तालका अस्पताल कुर्सी मुंतक़िल कया आहिनि। ऐं जॾहिं त आउं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेको फोथियल हमज़ा कलवड़ आहे, रिटायर्ड पुलिस एहलकार सूबेदार कुर्बान कलवड़ जो पुटु आहे। जॾहिं त हमज़ा कलवड़ जूं ॿ शादियूं थियलियूं, जंहिंमां हिकु पुटु ऐं ॿी मां हिकु न्याणी हुई। फोथियल हमज़ा कलवड़ जो लाश आदिलपुर नगू ॻोठ बबराणी कलवड़ ते पहुचायो, जिते घर में कोराम मची वियो। जी ठीक है, वरी महिरबानी माजिद अपडेट करण जे लाइ।